नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली का आ रहा हूं यहाँ अली रज़ा मंगी। माया गज़ाल आबड़ो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। वोट जी इज़्ज़त जी ॻाल्हि कयो था त उस्मान बुज़दार ख़िलाफ़ बेतमादी वारी रिथ आणियो। हुकूमत खे हटाइण चाहियो था त इस्तीफ़ा ॾियो या हुकूमत जी मुखालफ़त कयो या खुली साथ ॾियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिकु भेरो ॿीहर नून लीग ते नालो वठण खां सवाइ तनक़ीद। रहीम यार ख़ान में कारकुननि खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी दोस्तनि न पर जियालनि ते भरोसो करे थी। कठपुतली हुकूमत अवाम खे तकलीफ़ में विझी छॾियो आहे। हद दख़लुनि जे ओट में माण्हुनि खे बेघर कयो पियो वञे। वफाकी सरकार चीफ इलेक्शन कमिश्नर के अपोजिशन जो तर्जुमान करार ॾींदे खांस इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। फवाद चौधरी चवे तो इलेक्शन कमीशन तकरारी बणिजी वई आहे, चूंडूं कराइण जी अहल नाहे। चीफ इलेक्शन कमिश्नर अपोजिशन जे हथनि में खेॾणु चाहे थो। इलेक्शन कमीशन अपोजिशन जो हेडक्वार्टर बणिजी वियो आहे। इलेक्शन कमिश्नर के सियासत करनी आहे त उहिदो छॾे ॾे। बाबर अवान जो चवणु आहे त अपोजिशन समुंड पार पाकिस्तान के वोट जो हक़ ॾियणु नथी चाहे। सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी रोशनीअ में क़ानून साज़ी कई वेंदी। इलेक्शन कमीशन के बाहि लगाए छॾियो। अहिड़ा इदारा नथा खपनि जेके पैसा वठनि। इलेक्शन कमीशन के आइन मां ई कढणु घुर्जे। ही जहन्नुम में वञनि। वफ़ाकी वज़ीर सेनेटर आज़म ख़ान सवाती जा इलेक्शन कमीशन ते संगीन इल्ज़ाम। चवे तो इलेक्शन कमीशन पार्लियामेंट के मज़ाक़ बणाए रही आहे। माज़ी में इलेक्शन कमीशन धांधली कराईंदो हुयो। आइन में तरमीम करे चूंडूं कराइण जो अख़्तियार हुकूमत वटि हुअणु घुर्जे। चीफ इलेक्शन कमिश्नर पारां आज़म सवाती जे इल्ज़ामनि ते सख़्त कावड़ जो इज़हार। सूमर ॾिहाड़े हंगामी इजलास राइ वरितो। सेनेट कमेटी चूंडुनि में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे इस्तेमाल खे रद्द करे छॾियो। समुंड पार पाकिस्तान के वोट जो हक़ ॾियण बाबति हुकूमती तरमीम बि रद्द। पार्लियामानी मामलनि बाबति कमेटी जे चेयरमैन सेनेटर ताज हैदर जी सदारत इजलास। हुकूमत जे चूंड सुधारनि वारे बिल ते वोटिंग कराई वई। आज़म सवाती जे इल्ज़ामनि ते इलेक्शन कमीशन जा अमलदार कमेटी इजलास मां एहतजाज जे तौरु वॉकआउट करे विया। मुस्तफ़ा नवाज़ खोखर जो चवणु आहे त हुकूमत इहो न सम्झे त स्टैंडिंग कमेटी खे पंहिंजे तरीक़े सां हलाईंदी। आज़म सवाती जो रवैयो दुरुस्त नाहे। आज़म सवाती ॿुधाए त इलेक्शन कमीशन कंहिंखां पैसा वरिता आहिनि। मुस्लिम लीग नून पारां इलेक्शन कमीशन के धमकियुनि जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत। आईनी इदारे के धमकियूं ॾियणु खुलियल दहशतगर्दी आहे। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ जो रद्द अमल। मरियम नवाज़ चवे थी हुकूमत इलेक्शन कमीशन के बाहि लॻाइण जी धमकी ॾेई रही आहे ऐं पुछण वारो को बि नाहे। असां इदारनि ते न रुॻो उन्हनि में वेठल नाकारी किरदारनि ते तनक़ीद कई। शाहिद खाकन अब्बासीअ जो चवणु आहे त हुकूमत जमहूरियत खे तबाह करण ते लही आई आहे। पंजनि मुफ़ादनि लाइ हर इदारे खे दाअ ते लॻाए पियो वञे। पीटीआई खे अहसास थी वियो आहे त हू धांधली खां सवाइ चूंडूं न खटे सघंदा। मौलाना फजल रहमान जे एस्टेब्लिशमेंट जे हथनि में खेॾण ते मायूसी थी। खेसि सुहे नथो त पीपल्स पार्टी ते अहिड़ा इल्ज़ाम हणे। पीपल्स पार्टी जे सेक्रेटरी जनरल फरहतुल्ला बाबर जो मौलाना फजल रहमान जे बयान ते रद्द अमल। चवे तो पीडीए में इस्तीफ़ाउनि वारे मामले ते कॾहिं बि इत्तेफ़ाक़ न थियो हो। मौलाना फजल रहमान अपोजिशन में वधीक ॾार न विझे त बहितर आहे। कोर कमांडर्स पारां सरहदी सिक्योरिटी इंतजामनि ते इत्मीनान जो इज़हार। मुल्की इस्तेहकाम खे नुक़सान पहुचाईंदड़ क़ुवतुनि जा इदारा हर सूरत में नाकाम बणण जो आज़म। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जी सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस आलमी इलाइक़ाई अंदरूनी सिक्योरिटी सूरतहाल ते गौर वीचार। अफ़गानिस्तान जी ताज़ी सूरतहाल ऐं पाक अफ़गान बॉर्डर मैनेजमेंट ते बि गौर कयो वियो। आर्मी चीफ चयो आहे त अफ़गानिस्तान में अमन लाइ आलमी बिरादरीअ जी इमदाद ज़रूरी आहे। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में कश्मीरी अवाम सां एके जो इज़हार ऐं सैयद अली गीलानी खे भेटा पेश।